ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधरी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेराण न्यूज़ शुरू कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया छोरमा रिपोर्ट एसआर सोडो जी। गवर्नमेंट कैंप्स स्कूल सणोई ठक्कर पाड़ो में सकाफ़ती ॾियारो जे सिरे हेठि एकता जागृता तकरीब थी, जंहिंमें स्कूली ॿारनि सकाफ़ती वेस वॻा टोपियूं ऐं अजरक पेरे क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी प्रोग्राम खे चार चंड लॻाए छॾिया ऐं मुख़्तलिफ़ टेबलोस पिणु पेश कया। तकरीब खे ख़िताब कंदे पीटी अली ज़िले उमरकोट जे सदर रतन सिंह, हेडमास्टर दयाल चंद परमार, शेर सिंह, आसन कुमार, महार सिंह, महावीर सोडो, उस्ताद रतन सिंह ऐं ॿियनि चयो त सिंध धरती असांजी माउ आहे, जंहिंजी हर तरह हिफ़ाज़त कई वेंदी। सिंध सदी खां पंहिंजी तारीख़ी ॿोली, तहज़ीब ऐं सक़ाफ़त खे अलॻि सुञाणप रखी आहे। न्यू मेराण सत हमेशह सिंध जे हक़नि जे तर्जुमानी कई आहे, सक़ाफ़ती शऊर पैदा करण में अहम किरदारु अदा कयो आहे। तालीम ज़रिए क़ौमूं अॻिते तारीख़ी करे सघनि थियूं। अहिड़ा सक़ाफ़ती ॾींहं मल्हाइण सां मुख़्तलिफ़ शऊर पैदा थींदो आहे। 1 डिसंबर ते एकता ईद जो ॾींहुं हूंदो आहे, जेको भरपूर नमूने मल्हायो वेंदो। आख़िर में इंसानी ज़ंजीर ठाहे एकता सां यकजहती जो इज़हार कयो वियो ऐं एकता सिंध जी सक़ाफ़त ज़िंदाबाद जा नारा हया विया।